सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच युगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री। ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का वेता, ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का वेता। ओ ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का वेता, ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का वेता। ब्रह्म ज्ञानी एक संग हेता, ब्रह्म ज्ञानी एक संग हेता। ब्रह्म ज्ञानी के होए अचंत, ब्रह्म ज्ञानी के होए अनंत। ब्रह्म ज्ञानी का निर्मल मंत, ब्रह्म ज्ञानी का निर्मल मंत। ब्रह्म ज्ञानी जिस करे प्रभु आप, ब्रह्म ज्ञानी जिस कहे प्रभु आप। ब्रह्म ज्ञानी का बड़ प्रताप, ब्रह्म ज्ञानी का बड़ प्रताप। ब्रह्म ज्ञानी बड़ भागी पाइए, ब्रह्म ज्ञानी बड़ भागी पाइए। ओ ब्रह्म ज्ञानी का बल बल जाइए, ब्रह्म ज्ञानी का बल बल जाइए। ब्रह्म ज्ञानी को खोजे महेश्वर, ब्रह्म ज्ञानी को खोजे महेश्वर। नानक ब्रह्म ज्ञानी आप परमेश्वर, नानक ब्रह्म ज्ञानी आप परमेश्वर। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम, सुखमणि सुखमृत प्रभु नाम। श्री राम। श्री राम। साहब ये क्रम सां जेको पद हले थो, सुखमणि श्री राम। संसार में स्थितियूं ॿ हलनि थियूं, हिकु सुख जी ॿी दुख जी। सुख जेतिरो आहे अपूरो थो लॻे, घणो घणो खपे श्री राम, पर दुख थोड़ो भी न खपे, अचे ई न छल श्री राम। अची वियो त भगवान खे प्रार्थना साधन ॾे, हे हो सभु। इन लाइ संत सुख जो साधन ॾसनि था श्री राम। दुख जो कारण अज्ञान, सुख जो साधन ज्ञान। साधना जे लाइ महिनत करणी पवंदी आहे, अज्ञान जे लाइ पासे पढ़ण लाइ सिखणो कोन पवंदो आहे श्री राम। सच बोलण लाइ, सच ते स्थिर रहण लाइ, खिमिया करण लाइ सिखणो पवंदो आहे, संग करणा पवंदा आहिनि। कूड़ त ॿार बि ॻाल्हाए थो विझे, रुसी बि विझे थो, कावड़ बि करे थो। अज्ञान जो, दुख जो कारण अज्ञान, सुख जो साधन ज्ञान। सुख प्राप्त करणो आहे, ज्ञान जी उपलब्धि करणी आहे, संतन गुरनि जे वचननि ते हलणो आहे। सुख खपे, सुखमणि साहिबनि ठाही। बाणी में हिन में 62 पद हाणे हले थो। ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का बेता। ब्रह्म ज्ञानी पुरुष ई ब्रह्म जा वेता थी सघंदा श्री राम। ज्ञानी माना ॼाण, सिंधी में चइजे ब्रह्म जी जंहिंखे ॼाण आहे उहो ई ब्रह्म जो वेता थींदो, उहो ई ब्रह्म जी ॻाल्हि ॿुधाईंदो श्री राम। मां हिकिड़ो अखर चवां, असांजा भाई चेतन दास जन भाई वलीराम साहब जा पुट सूफ़ी हुया, चवंदा अबा ईअं कहावत आहे, कहणी सभ को कहे रहणी को रहे। इहा कहावत आहे, कहणी सभ को कहे रहणी को रहे। पर चवंदा
कहणी बि को कहे, सभिनी खे कहण काथे ईंदी आहे, सभिनी खे ॻाल्हाइण काथे ईंदो आहे, त छा ॻाल्हाइणो आहे। रहणी त को रहे मथों ॻाल्हि थी वई, पर कहणी जी बि सभिनी खे ख़बर काथे आहे। जंहिंखे ब्रह्म जो ज्ञान ई कोन्हे उहो ॿोलींदो ई छा, उहो व्याख्या छा कंदो। कहणी बि को कहे त ब्रह्म ज्ञानी ज्ञान ॼाण अथसि तॾहिं त ब्रह्म जो वेता बणबो, तॾहिं त ॿोले सघंदो ब्रह्म ते। हलाइण जे लाइ त प्रभु कृपा करे जंहिंखे पंहिंजी राह ते हलाए, रामायण में चई छॾे, जॾहिं सुमत ते हले तॾहिं मुंहिंजी कृपा सम्झो। पर पहिरियों श्रवण त करे उहा शइ, पहिरियों ॾाको त खणे, पोइ मनन कंदो, निध्यासन कंदो, प्रभु जी कृपा घुरंदो रहे। कृपा ई साध्य आहे, साधना साध्य न आहे, पर साधना खे मुख्यत रखणो आहे न। असांजे हथ में त साध्य आहे न, कृपा त भरोसो आहे न, दिलजाए आहे न, दिलासो आहे न। तूं साधना ते हलंदे प्रभु कृपा बि कंदो। स्वामी शिवदयाल साहब राधा स्वामी, अपने करनी पे छोड़ोगे तो अहंकारी बन जाओगे, अगर दया पे छोड़ोगे तो आलसी बन जाओगे। करनी करते रहो, दया पे भरोसा रखो, दया तुम्हारे साथ है करनी से। श्री राम। चैन था ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का बेटा, ब्रह्म ज्ञानी एक संग हेता। जंहिंखे ब्रह्म जो खुद ज्ञान आहे उहो हिक सां प्यार न कंदो त कंहिंसां कंदो। जंहिंखे ज्ञान आहे ब्रह्म कहिड़ी चीज आहे, गीता खे खणी ॾिसो, कणछी ब्रह्म, बाटी ब्रह्म, सब्जी ब्रह्म, रंधण वारो ब्रह्म, खाइण वारो ब्रह्म। बस मां वधीक व्याख्या ब्रह्म जी न कयां थोड़े टाइम में। श्री राम। ब्रह्म दिसे ब्रह्म सुनिए सब ब्रह्म दृष्टि आया बाणी। ब्रह्म ज्ञानी एक संघेता। पर हाणे उन ब्रह्म ज्ञान खां पोइ असां पंहिंजे मन खे जोड़न जो साधन कहिड़ो बणायो, बाणी में मथां साफ़ चवनि था। ब्रह्म ज्ञानी ब्रह्म का बेता, ब्रह्म ज्ञानी एक संग हेता। उन हिक सां ब्रह्म ज्ञानी जो हेत रहंदो, प्यार रहंदो। ब्रह्म ज्ञानी का निर्मल मंत, ब्रह्म ज्ञानी कहे होय अचंत। श्री राम। ब्रह्म ज्ञानी जॾहिं थींदो तॾहिं अचंत थी वेंदो, उनखे काई चिंता न रहंदी। जंहिं ठाहियो आहे उन रिज़्क़ अॻ में ठाहे छॾियो आहे। पहले दिते रिज़्क़ को पाहा, बाणी गुरनि जी। श्री राम। ब्रह्म ज्ञान पुरुषनि जी बाणी ॿुधबी तॾहिं हुन ते दृढ़ता ईंदी न। पहले दिते रिज़्क़ पाहा, पिछे दिते जंतु पाहा। पहिरियों रिज़्क़ पैदा कयो अथई, पोइ जंतु पैदा कयो अथई। सवाइ मानव चोले जे ॿिए कंहिं बि 84 लख जूणनि जा क़िस्म आहिनि। 84 लख सभई जूणियूं आहिनि, ईअं न क़िस्म आहिनि। हिकु हिकु जूण केतिरा आहे, अनंत आहे। श्री राम। कंहिंखे कोई खाधे जी चिंता न आहे, पर मानव ओहो। श्री राम। ये सभु असांखे माफ़ कजो, धिका तॾहिं था मिलनि असांजो भॻवान ते भरोसो घटिबो वेंदो आहे। अंग्रेजी दिशा जीअं जीअं ईंदी वेंदी आहे हेॾे, तीअं तीअं भॻवान जो भरोसो घटिबो वेंदो आहे। अॻे हावेलियूं हलंदी हुयूं, वॾड़ा छड़ा पालींदा, कई वॾा वेठा हूंदा। हाणे पीउ पंहिंजे लेखे दुखी आहे। जेकी सर्विस नमूनो थी वियो, सेपरेट रहणो आहे। ईंदो युग 100 वरे खां पोइ 50 खां पोइ फिरंदो आहे, वरी 100 खां वधीक फिरी ईंदो आहे। श्री राम। संभालियो पाण खे असां। हिते अंदा ब्रह्म ज्ञानी के होय अचंत, ब्रह्म ज्ञानी का निर्मल मंत। ब्रह्म ज्ञानी उन ब्रह्म सां पाण खे जोड़े रखण जे लाइ निर्मल मंत्र, निर्मल मंत्र आहे नाम जो नालो। नाम ही निर्मल आहे। सच पुराणा ना थिए, नाम न मैला होए। श्री राम। जोड़े रखण जो साधन संतन। हरे राम राम। टिविन ते या ॿियनि ॻाल्हियुनि ते ॿेली ॿुधी करके असां भरम जी न वञूं। चयो आहे बेदल साहब, दम दी सुरत संभाल रखी, दम है इसरार लाहीदा। ठीक है। राधा स्वामत में श्वासों की मेहनत नहीं बताई गई, नाम की मेहनत। मन से नाम जपो बस। श्री राम राम। असांजे सनातन धर्म में श्वासन में भी नाम जपण जे लाइ, श्वास श्वास में नाम संभाल। हरे राम राम। तो मुंहिंजा प्यारा, निर्मल मंत्र परमात्मा जो नालो, उन्हीं खे असां जोड़े रखूं। बस कॾहिं प्रभु चाहींदो असांखे हुकुम इहो आहे, तव्हां ज़िक्र फ़िक्र कयो। तव्हां फ़िक्र कयो ज़िक्र जो, तव्हां फ़िक्र कयो ज़िक्र जो। बुल्ला शाह साईं चयो, फ़िक्र कर दे बांवरे रोज़ी रोटी जे लाइ, फ़िक्र कर दे बांवरे और ज़िक्र कर दे साध,
उठ बुलिया तू जिक्र कर चिंत करेगा आप। जिक्र जो फिक्र कर, बस इहो फिक्र हुजे। चिंतन कंदे चिंता खत्म। और तू चिंता जी चिंता पियो कंदे त चिकड़ में चिकड़ फासदो वेंदे न। चिंता सां चिंता कोन लहंदी आहे, मिट्टी सां मिट्टी न लहंदी आहे। चिंतन जल आहे, तुंहिंजे चिकड़ खे समाप्त कंदो। हरे राम राम। तंहिं साबित संत चवनि था, ब्रह्म ज्ञानी का निर्मल मंत्र, ब्रह्म ज्ञानी जिस करे प्रभु आप। बाबा पाण ते कृपा समझो, पाण ते प्रभु जी कृपा समझो। बिन हर कृपा मिले नहीं संता। हरि जी कृपा सां समझो ई समझो। थींदी थींदी घुरण जी ज़रूरत ई कान्हे। थी आ पहुताऊं असांखे मिली रहियो आहे। शुभ और अशुभ कर्मनि जे मिश्रत थियण सां ई मान चोलो मिलंदो आहे। पूरा शुभ हूंदा देवता, पूरा अशुभ हूंदा दैत। जूणी मिली वञे। शुभ ऐं अशुभ, दुख ऐं सुख ॿई अचनि था। असांजे शुभ ऐं अशुभ कर्मनि जे फल भोगण लाइ चोलो मिलियो आहे। गीता जो कथन आहे। श्री राम। हे शुभ अशुभनि जी कृपा मीन्स फल भोग फल ही कृपा आहे जेका थी आहे। ॿी कृपा आहे प्रभु जी जो असांखे संत जो संग मिले। टी संत जी कृपा आहे जो असांखे ज्ञान मिले। उहो न बोले उनजी मर्ज़ी आहे, छा कंदासीं। श्री राम। पर ये 4 साधन चया अथऊं। पर असां प्रभु कृपा करे मनमत ते हलण वारा आहियूं। संत पत्थर वांगुरु मूर्ति बणियो पियो हुजे त पोइ खीर सां असां पिया धोईंदासीं, सतुर अंबीर सां, पर बोले न। हा, बोलण वारनि खे सदाऊं मिलियो न, बोलण वारनि खे ई फाही ते चाढ़ियो वियो आहे। हा, उहा दुनिया उन बोलण वारनि खे ख़तम करण लाइ तयार आहे, पर बोलण वारा बि सच खां हटनि कोन था। सच खे त अॻियां रखणो आहे। तुंहिंजी मर्ज़ी आहे खणे न खणे, पई आहे मैदान ते पधर ते, तुंहिंजी मर्ज़ी आहे खणे। सच था मर्द चवनि, कंहिंखे वणे न वणे, कूड़ी दोस्ती जो दम बणे न बणे। ब्रह्म ज्ञानी जिस करे प्रभु आप। ब्रह्म जो ज्ञान मिले थो असांखे, नाम मिले थो, भगवान जे नाले खे जपियूं, जिन ते कृपा करे थो। श्री राम। इहा कृपा थी आहे, करे थो, ॿिए ॾींहुं न वञूं। मां स्वामी साहिब जा मां नंढे सलोक ॿुधुमि। पोइ विरलो को गुरुमुख, विरलो को है। पोइ मन में ईंदो भई उन विरले खे काथों ॻोल्हियूं। छो त तुक विरले जी जेका हल्दी आहे न, उहा पहिरीं तुक आहे घणो करे। उनजे हेठां वरी विश्लेषण आहे। विरलो को हे करे, विरलो को हे करे। जेको हे करे उहो विरलो, त जेको व्याखाए त जेको करे उहो विरलो। मां उनखे फेरे करे खणी ईअं पढ़ियो। हाणे विरलो काथां ॻोल्हियूं इनखे। तंहिंखां जेको तूं पोयों साधन लिखियो अथऊं तूं उहो कर, तूं विरलनि में थी वेंदे बस। श्री राम। मुंहिंजा प्यारा, त असां कृपा घुरूं पिया, न ही कृपा आहे न, थी आहे। ब्रह्म ज्ञानी जिस करे प्रभाव, ब्रह्म ज्ञानी का बड़ प्रताप। ये ब्रह्म ज्ञानी जो प्रताप आहे न, जंहिं संत जो दर्शन ते आया आहियूं। श्री राम। हाँ, ब्रह्म ज्ञानी का बड़ प्रताप। ब्रह्म ज्ञानी बड़ भागी पाए। ब्रह्म ज्ञान के वॾनि भागनि वारनि खे मिलंदो। श्री राम। वॾ भागी समझूं असां। बाणी में साहब मंचो, वॾ भागी साध संग प्रापत तिन भेटत, उनजे भेटण सां दुर्मत खोई, खोटी मत नाश थींदी। तिनकी धूर नानक दास बांछे, जिन हर नाम हृदय परोई। जिन हृदय में नाम परोई छॾिया, मां उनजे चरणनि जी धूड़ मंगा थो। दान महंदा तली खाक जे मिले त मस्तक लाइए। हरे राम। त हिते चयूं, ब्रह्म ज्ञानी को बल बल जाए, ब्रह्म ज्ञानी को खोजे महेश्वर। ब्रह्म ज्ञान जे प्राप्त करण जे लाइ श्री राम। भगवान शिव शंकर खुद महेश्वर जेको चवनि था, इन स्पष्टी दृष्टांत सां कैलाश पर्वत तो लही करके हलियो आहे दखन में एक ब्रह्म ऋषि जे सत्संग कथा ॿुधण जे लाइ। राम जी भगवान शंकर पार्वती खे वठी करे चई, हा चई न, ब्रह्म ऋषि जे मुख मां, ब्रह्म वेता जे मुख मां राम जी कथा ॿुधणी आहे, हल तोखे वठी हलां। उन घरवारी खे वरितो अथई काॾों कैलाश खां, बद्रीनाथ खां हली करके और दखन ॾे आयो आहे कथा ॿुधण जे लाइ। बाबा असां त हेतिरो पंधु करे आया आहियूं। श्री राम। ब्रह्म ज्ञानी को खोजे महेश्वर, ब्रह्म ज्ञानी नानक ब्रह्म ज्ञानी आप परमेश्वर। श्री राम। बस मुंहिंजा प्यारा, प्रभु कृपा करे जेकॾहिं असांखे ज्ञान वणे थो, मानव चोले में मिलंदो बाबा। श्री राम। असां इन खे प्राप्त कयूं। एतिरो चई करके
ॿ टे ॻाल्हियूं थोरो समाज जी दृष्टि सां। साध संगत, इहो ई अॻे जनरल जुमिलो ॾिनो वेंदो, साधु जे संग में जेकी बि आयो। श्री राम। नेताउनि जे लफ़्ज़ चवण में अलॻि अलॻि भाषा में चयो वेंदो आहे, देवियूं, ॿार, ॿुढा, भाइरो, भाइरियूं। साधु जे संग में हिकिड़ो ई शब्द आहे, जेको बि संग में आयो आहे, ॿाड़ी आहे, ॿारड़ो आहे, ॿुढो आहे, जवान आहे, मन करके केरु कोई बि आहे, साधु जे संग में आयो आहे, साध संगत। श्री राम। अरदास में बि अॻे पुराणा गुटका, साध संगत जी बोलो वाहगुरु, पहिरनि गुटकनि में खालसा जी साहिब बोलो वाहगुरु, हाणे पोइ प्रबंध कमेटी वारनि ठाहियो, उहे बि उन्हनि जा ई गुटका निकितल आहिनि, साध संगत जी बोलो वाहगुरु। श्री राम। बाबा संगत में साईं आहे, मुंहिंजा प्यारा, संगत में थोरो मां अखरनि जो विश्लेषण कयां थो। संत में साईं आहे, ईअं न सॾियो वियो आहे, संत खे साईं जो रूप सॾियो वियो आहे। त जेके शेवक सॾाइनि उहे संगत जो सम्मान कनि। जेके शेवक सॾाइनि, हाणे मतां ईअं कंहिंखे कसो लॻे त शेवक लफ़्ज़ असां संगत जो सम्मान कयूं ऐं शेवा कयो, उन्हनि खे इहा ख़बर हुजे त साहिब ते शेवक बड़ो, चारों जुग परमाण। शेवक कोई उन्ही मालिकी जो हिस्सेदार थींदो, संगत मालिक न बणबी। संगत खे प्रभु कृपा कई, कथा ॿुधो, कीर्तन ॿुधो, वरी पंहिंजे घर हलिया विया, बस। कोई भागशाली शेवक शेवा कंदो, शेवक सभु को न बणजणो आहे। बाणी में साहिबनि चयो आहे, शेवक गणते विच न आवई। शेवकनि जूं गिणतियूं न थींदियूं आहिनि, शेवक कोई कोई थींदो आहे। शेवक इन ॻाल्हि खे ॾिसे, हे मुंहिंजे लाइक़ु न आहे शेवा, नंढी वॾी शेवा न, शेवक जाथे लॻाए बस, उन आज्ञा में शक्ति समायल आहे, बस मिली। श्री राम। मुंहिंजा प्यारा, त असां शेवकनि खे संगत खे सम्मान ॾियणो आहे, संगत खे अदब ॾियणो आहे। संगत खे बि मुंहिंजी वेनती आहे त जिन शेवकनि खे जंहिं ड्यूटी ते अॼु हे जेको पसारो रूप वठी वियो आहे, उन में व्यवस्था खे बणाइण जे लाइ शेवक खे निम्रता त धारणी आहे, इहो पहिरियों अंग आहे, पर उन सां गॾु शेवक खे दृढ़ता धारणी आहे। जे दृढ़ता न कयईं त मां हथ बि जोड़ियां थो ऐं अॻिलो वरी पंहिंजी मर्ज़ी सां वञी वेठो, त व्यवस्था असां कंहिंजे लाइ बीठा आहियूं? इन व्यवस्था ठाहिण जे लाइ असां तोखे छॾे ॾियूं न, उन असूल खां न हटे जंहिं लाइ उनखे शेवा लाइ रोकियो वियो आहे। त संगत खे इन लाइ मुंहिंजी हथ जोड़ी आहे त शेवकनि खे तव्हांजी व्यवस्था जे लाइ असां हिक ॿिए जो भलो सोचूं, न मां पंहिंजी मर्ज़ी सां वेंदुमि, ॿियो बि पंहिंजी मर्ज़ी सां वेंदो, त व्यवस्था सॼी बिगड़ी वेंदी न। उन व्यवस्था करण वारे खे महाराज चरण सिंह के ब्यास में चयो, महाराज जी जो वॉलंटियर हैं वो जहरीले नांग हैं, कि बेटा व्यवस्था के बनाने के लिए ऐसा बनना पड़ता है। जो शिकायत कई और उनसे बनाए रखो, उनसे शेवक जेको जंहिं शेवा ते तानी ताए थियल आहे, उहो गुरु जे हुकुम सां थियल आहे न, पंहिंजी मर्ज़ी सां कीअं बीहंदो हुते? उहो त घर बार वारो आहे, उहो सीढ़जी बीठो आहे, उहो तव्हांजी शेवा लाइ बीठो आहे, और उनखे असां नज़रअंदाज करे छॾियूं। जिथे मन वणे, हे त मन खे ख़तमु करे पहुचणो आहे, तॾहिं त कुझु प्राप्त थींदो। तोखे मन ते ई हलणो आहे। अरे माण्हू घर में बि पंहिंजी व्यवस्था सां वेहंदो आहे, कोच आहे, खटा पई आहे, त जिथे तूं वणे वेह, ईअं न। संगत खे मुंहिंजी वेनती आहे तो शेवकनि जो धर्म आहे संगत खे समान ॾियनि ऐं शेवकनि जो संगत ध्यानु रखे। छा थो चयो वञे, एतिरो बि असांखे क़बूल नथो थिए पियो, शरीर खे थोरो तकलीफ़ नथी अचे, त वचन कीअं खणंदासीं? बाक़ी अॻिते ते अञा सॼो कीअं गुज़रणो आहे? श्री राम। शेवक परस्पर हिक ॿिए खे, जेके बि जंहिं गुरु जे दर जा आहिनि, उहे हिक ॿिए खे गुरु जो रूप सम्झनि। वक़्तु ॾुखियो थींदो वेंदो आहे। श्री राम। जेके माताऊं भेनर आहिनि, सुबुह जो अमृत वेले अचनि थियूं, मां उनखे बि वेनती कंदुमि, पंहिंजे पति जी आज्ञा सां आज्ञा वठी करे उन्हनि खे कोई कष्ट न पहुचे। ठीकु आहे, उहो मनमत ते कोई हले थो, पर तव्हांजो पति देव आहे, उनखे प्यार सां सम्झाए, मौक़ो थिए थो त अचो, न तकलीफ़ ॾेई करके अमृत वेले संझा जो मौक़ो थिए थो, ठीकु आहे, अची वियो कोई। श्री राम। इहो बि ध्यानु हुजे। राति जी महल में असांखे हथ में, हे समाजी ॿ टे ॻाल्हियूं आहिनि, बैटरी हथ में रखणु असांखे ज़रूरी आहे, डंडी बि हथ में रखो, असांखे हुजणु ज़रूरी आहे। तव्हांखे दिलि खे हिकु ताक़त अची वेंदी, डंडी हथ में हूंदी, छोटो बि डंडो हथ में खणो, आश्रम ते अचो, बैटरी खीस में नंढी हुजे, लाइट इतफ़ाक़ थी थो वञे,
और स्त्रियों नाम खे जपींदियूं सदाई सुबुह जो बि या जंहिंमहिल बि श्री राम। कंहिं बि कोई रस्ते में छेड़छाड़ या कोई अपशब्द ॻाल्हाए थो विझे तंहिंमहिल पहिरियों पादर खणणो आहे हथ में, पहिरियों रड़ कयो ऐं पादर हथ में खणी करके हीअं सिधो ओलर कयोसि, पोइ अपशब्द उन खे ॻाल्हायोसि। इहा दिलि रखो त ॿाहिरि निकरण जी कयो अॼु जे युग में, इहा ॻाल्हि ध्यान में रखो। तंहिंमहिल ई पहिरियों जुती लाहिनि ऐं उनखे गारियूं कढनि ऐं रड़ियूं कढनि जीअं ॿिया माण्हू पहुची वञनि, त बदमाश अगरि जुरियत न थिए त वरी उन जॻह ते अचे। इहा दिलि रखी करके स्त्रियूं हलनि और असांजा पुरुष लोग डंडी हथ में खणंदा, सुठी ॻाल्हि आहे। श्री राम। ॿ टे समाज जी ॻाल्हियूं आस्ते आस्ते हर चोॾस ते कुझु न कुझु असांखे मिलंदो, जेतिरो थी सघे। पाण सुजान आहियो, गुरमुख आहियो, सभु साईं जा रूप आहियो, आशीर्वाद कंदा। श्री राम जय राम जय जय राम श्री राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम। वधन वधन श्री राम जय जय राम। 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 बोलो श्री राम जय जय राम। 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 राम कृष्ण भगवान भगवान की जय। नानक ले जाओ श्री गुरु अंगद देव गुरु अमरदास साईं गुरु रामदास साहब होई सहाय श्री गुरु अर्जन ते हर गोविंद गुरु सिमरो श्री राय गुरु हरकृष्ण साहब ध्याये जन डिठिया सब दुख जाए श्री गुरु तेग बहादुर साहब सिमरिए घर नानक ध्यान गाय सर्व थाई होए सहाय धन धन दसों पातशाह गुरु गोविंद सिंह साहब महाराज पिता सोडी सुल्तान का मुश्किल आसान सर्व थाई हो साहब जो कर जोड़ कर अरदास गुरु ताने रास आप जाने करे आप आने रास जिसे आगे नानक आखिर की अरदास खुशी दे महल कर बोलना दर्शन चित कर बोलना दर्शन पातशाह के दर्शन आत्म स्वरूप जाति जोत कल दुख जा जाग आज गुरु ग्रंथ साहब महाराज के पौत्रवाणी का दर्शन का ध्यान धर के बोलना सर्व संतन महात्मा महापुरुषों के पौत्र कुमार जी चरण कुमार का सबका ध्यान धर के बोलना सर्व तीर्थन स्थान गुरुधामन गुरु जगान जी दर्शन दीदार का ध्यान धर के बोलना बोलो जी वाह गुरु श्री वाह गुरु वाह गुरु वाह गुरु वाह गुरु वाह नाम चित्ताम का सत्का सर्व सुख में अरदास से लेकर दास नित्य नैन कर दास आपकी हजूरी में अरदास शहनशाह सदगुरु आशा दीवार कर दास संत पुण्य कीर्तन के अरदास रात से संतन चौदस मलाई थी भागवारन पानी भाग भलाए वेंदा सभिनी ते कृपा करणी आई संगत के कार्य रास पढ़ने सुनने वाले के अरदास दास के अरदास भूल चुक माफ समझ प्रकाश के साई कुमत के नाश के हरि रंग देव संतन संग देव तीर्थ संग मन देव नाम जो दान मिठा गुरु सच्चा गुरु पंचरण कमन जो ध्यान दे अंत वेले सहज सुखाले देवान टाली हरि नाम समार गुरुमुख ने मेला मनमुख ने कुमत नाश चार पार रहंदा सुख न गुजारा थो दिन दा चार पार सुख न गुजारा अठई पर रक्षा करनी हर रक्षा करनी अंग सिंह सहायता करनी देश परदेश वाट घाट दम बदम रक्षा करनी आई आपदा टामी हर मैदान फतेह बन जाने बन खलास से संत प्यारे मेल से गुरुमुख सच्चा सजन प्यारे मेल जन मिलिया तेरा नाम चिता में और तुम्हें चिता में तेरा बोलना तुही जान कज गुरु नानक नाम चमती कला तेरी पे बोल गुरु नानक